नाज़रीन, नौशेरो फिरोज़ ज़िले के नंढन वडन शहरन नौशेरो फिरोज़ मोरो दरिया खान मरी पड़ी दन भिरिया रोड ठारू शाह मिठियाणी न्यू जतोई मेहरापुर हालाणी 50 खां वधीक मातमी जुलूस बरामद थिया, जेकी पंहिंजे रूटन मुताबिक मरकज़ी इमाम बारगाहन ते नहर थिया। नौशेरो फिरोज़ शहर जा सभई मातमी जुलूस पंहिंजे रूटन मुताबिक मरकज़ी इमाम बारगाहन बाबे हैदर ते पहुता, जितां पोइ लाड़ाइन वारे पिड़ खां पीर नूल घोट बाबे नजफ मार्केट चौक सिंध कॉलोनी पीरन वारे पिड़ खां रेशम गली खां थींदा रात 11 बजे मरकज़ी इमाम बारगाह ते नहर थिया। पुलिस जी सिक्योरिटी तमाम सख्त हुई। तमाम चौकन चौराहन ते पुलिस जा जवान पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहा हुआ। सिविल अस्पताल नौशेरो फिरोज़ पारां मरकज़ी इमाम बारगाह ते ब्लड जी कैंप लगाई वई। सिंध मोबाइल टीम काफ़िलनि सां गॾु हुई। म्यूनिसिपल चेयरमैन पारां तमाम रस्तनि जी सफ़ाई ऐं रूटनि ते सर्च लाइटूं लॻायूं वयूं हुयूं। समूरे ज़िले में काथे को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो।